क्रमपुर برساتن ارباب بجاراڻي में चौमासे जी برساتن तबाही मचाए छॾी। काफ़ी ॾींहंनि खां जारी रहंदड़ बरसातनि सबबि केतिराई घर ढही पट थी विया। 100 एकड़ सारियल फसल पाणी हेठि अची तबाह थी वियो आहे। ॻोठनि पारां वसवारनि खां वाहर जी अपील कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।